अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे प्यासी धरती रमदा बादल। नाविल निगार सिराज किस्त सोरहीं। शहर ऐं ॻोठ जी ज़िंदगीअ में केॾो न फ़र्क़ु आहे। ॻोठ जी ज़िंदगी ख़ामोश, बीमार, पीड़ियल ऐं ईज़ायल, ऐं शहर जी ज़िंदगी घुमसान, चहकंदड़, ॾुखो ईंदड़ ऐं ईज़ा ईंदड़। पर उहा हालत असांजे मुल्क में हुई। सुधियल मुल्कनि में त ॻोठाणी ज़िंदगी पुरसुकून हूंदी आहे। ईज़ा ऐं ऐंज जे बदिरां माण्हुनि जे मुंहं ते सिहत, ख़ुशी, भलाई ऐं मिठड़ा घुरत घुरई जा जज़्बा छायल हूंदा आहिनि। उन जे बरक्स शहरनि में ॾेखा, बीमारी, डपु ऐं सहमियल जज़्बा कर खणी ललकारींदा आहिनि। असांजे वतन में शहर हिकु अहिड़ी पनाह आहे, अहिड़ो मोर्चो आहे जिते वेही इंसानु ॻोठ जे ईज़ा ईंदड़ अहसास खां लिकंदो वतंदो आहे। कॾहिं उन गुमसान में गुम थी वञण सां, कॾहिं मसनूई हथरादू ख़ुशियुनि में पंहिंजे पीड़ाउनि खे लिकाइण सां। मुंहिंजो बंगलो समुंड जे किनारे ते हो। जॾहिं ॾींहं जो शहरी गोड़ घटि थींदो हो त वधंदड़ ख़ामोशीअ में समुंड जे लहरुनि ऐं वीरनि जो शोर उन जी जाइ वठणु लॻंदो हो। पर उहो शोर एतिरो परां हूंदो हो जो वरचाइण बदिरां सुकून बख़्शींदो हो, ॼण त उहो ज़िंदगीअ में ज़िंदह हुजण जो हिकु सबूत हो, जंहिंखां जुदा थियण सां मरी वञण जो अहसासु जाॻंदो हो। जॾहिं शाम जो उन बहर जे किनारे किनारे हलिबो त पाणीअ जो लहरूं पेरनि हेठां वारीअ जा तह ईअं कढी छॾींदियूं हुयूं, ॼण त ग़म जो हिकु तह पाण सां खणी थी वियूं ऐं उन जे बदिरां यादि जो तह छॾे थी वियूं। ग़म यादि जे तहनि वारो लाॻापो बि अजीब आहे। ख़ुशीअ जी इंतिहा बि ग़म ऐं कर्ब बणिजी वेंदी आहे। ग़म जी इंतिहा दिमाग़ खे उन हद ताईं सुन करे छॾींदी आहे जो ख़ुशीअ जो गुमान थियणु लॻंदो आहे। ज़हन में ॼण ताड़ियूं पइजी वेंदियूं आहिनि ऐं हिकु अहिड़ी सरहद क़ाइमु थींदी आहे जिते ॾुख ऐं सुख, ख़ुशी ऐं ग़म में को फ़र्क़ु न रहंदो आहे। पहिरें ॾींहुं जॾहिं बंगले ते पहुतुसि त ग़ुलामू डोड़ंदो आयो ऐं अचणु शर्त चयाईं, साईं हुन 3 ॾींहंनि खां न कुझु खाधो आहे न कुझु पीतो आहे। नौकिरियाणी हिन जूं ॻाल्हियूं कान थी सम्झे, न हूअ नौकिरियाणीअ जी का ॻाल्हि थी सम्झे। आउं तव्हांखे तार करण वारो हुउसि। आउं हुनजे कमरे में घिड़ुसि त उहा पलंग ते सुती पई हुई ऐं साम्हूं टेबल ते 2 परनि जी मानी रखी हुई। जा हिन चखी बि न हुई। हिन जूं अखियूं बंदि हुयूं। मूंखे हिकु भेरो वरी हिन जे इंसान न हुजण जो गुमान थियणु लॻो। यकीनन इंसान एतिरो नाज़ुक, एतिरो हल्को, एतिरो बेदाग़ थी नथो सघे। संदसि गलनि ते सुम्हियल संदसि डिघा डिघा पिंभण रंगनि जो अहिड़ो तज़ाद पैदा करे रहियो आहे, ॼण त कंहिं बुत तराश संगे मरमर मां कालीदास जे अरवेसीअ जो बुत ठाहे उनखे ज़िंदगी ॾियण लाइ कलूपतरा जा पिंभण अखियुनि ते चिंबड़ाए छॾिया हुआ। शायदि उहो ई तसवुरु हो जंहिं मूं में हिन जे ग़ैर मुरई हुजण जो ख़्यालु पैदा कयो हो। जितां बीठो हुउसि उतां हिन जो मुंहुं आॾो थिए नज़र आयो ऐं उन मुख खे ॾिसी मुंहिंजे दिलि में हल्को ख़्यालु ऐं भउ पैदा थियो। मथां जेकॾहिं अॼु खां पोइ आउं उन मुख खे एतिरो क़रीब ॾिसी न सघां त पोइ? उहो हिकु अजीब ख़्यालु हो, अजीब भउ हो, जो हिकदमि ड्रेॼारींदड़ न हो, हिकदमि परेशान करण जहिड़ो न हो, पर मूंखे रुॻो अहसासु थियो त पोइ शायदि आउं का बि शइ ॾिसी न सघंदुसि, ऐं जेकॾहिं ॾिसी बि सघंदुसि त सिर्फ़ु बदसूरत शयूं ई ॾिसंदुसि। पोइ उहे पंहिंजूं पाण केतिरियूं ई ख़ूबसूरत छो न हुजनि। संदसि हुन चहिरे खे एतिरो कुर्बत सां ॾिसण ऐं मुहबत करण जे करे ई आउं पाण में हुस्न ऐं ख़ूबसूरतीअ जो मयार क़ाइमु रखी सघंदुसि। शायदि पोइ मूंखे हर शइ बदसूरत लॻंदी। शायदि पोइ कालीदास, विद्यापति, मीरान, शाह, ख़याम, शेले, शेक्सपियर, सोइनबर्न ऐं रिल्के जो शहर बदसूरत थी पवंदो। मोनालिसा, मैडोना ऐं वेनस महज़ बदसूरतीअ जा मुजस्मा बणिजी वेंदा। शायदि आउं वरी रुमानियत जी खॾ में किरंदो थी वियुसि। अॼु खां कुझु महीना अॻु अहिड़ो तसवुरु आउं महज़ पाण महीनी चरियाइप सम्झां हा, पर शायदि आउं एतिरो ऊन्हो किरी चुको हुउसि जितां मथे उथणु नामुमकिन हो। आउं हिन सूंहं जे सराप खे घूरींदो रहियुसि। मूंखां शायदि उहो फ़ैसिलो न थिए थियो त उन वजूद में कहिड़ो हिसो वधीक हसीन हो। पेशानी, अखियूं, नक, चप, खाॾी, छाती, टंगूं, मुरिया या पेर। मुंहिंजी नज़र हुन जे पेरनि ते पहुची उते ई ॼमी वेई ऐं मूंखे पंहिंजी उहा चरियाइप यादि अची वई जंहिंमें मूं हुननि पेरनि खे वॾे गुलदान में सजाइण थे चाहियो। उहा आरज़ू वरी जागी उथी, पर हाणे सिर्फ़ु पेरनि ताईं महदूद न हुई।
हिन जे सॼे वजूद लाइ साॻी आरज़ू पैदा थी त हिन समूरे वजूद खे कंहिं गुलदान में सजाए हर वक़्तु पंहिंजे साम्हूं रखां। मूं उन वक़्तु महसूसु कयो त मूं में को हसद मौजूदु न हो, मूं में अहिड़ो को अंदेशो न हो त उन गुलदान में सजायल उन मुजस्मे खे ॿिया ॾिसी चोराइण जी कोशिशि कंदा। अजीब ख़्यालु हो इहो, कंहिं इंसानी वजूद खे गुलदान में सजाइण जो। बिल्कुलु उन जहिड़ो ख़्यालु शायदि उन्हनि शिकारियुनि जो हूंदो आहे जेके पंहिंजे शिकार कयल चीतनि, शींहनि ऐं हरणनि जे खलुनि खे रेशम या खंभनि सां भरे ट्राफियुनि तौरु ड्राइंग रूमनि में रखी छॾींदा आहिनि, या के त उन्हनि मुजस्मनि खे विहाणे तौरु इस्तेमालु करणु लॻंदा आहिनि। त छा आउं बि हिन जो शिकारी हुउसि? उहो ख़्यालु ईंदे ई मूंखे बदन में हल्को सियाटो पइजी वियो। ऐं अञा ताईं हुन जे पेरनि खे ॾिसी रहियो हुउसि ऐं मूं में उहा आरज़ू पैदा थी त आउं हिननि पेरनि जो छुहाउ पंहिंजे चपनि ते महसूसु करियां। मूं थोरो झुकी पहिरीं हिकिड़े ऐं पोइ ॿिए पेर ते पंहिंजा चप रखिया ऐं हूअ छिरिक भरे उथी वेठी। मूंखे हैरत उन ॻाल्हि ते हुई त हुनखे जाॻाइण लाइ मुंहिंजे चपनि बदिरां मुंहिंजे अखियुनि मां थिड़ी किरंदड़ ॻोढ़ा हुआ। उहे लुड़क या त थर जहिड़ा गरम हुआ या स्विट्ज़रलैंड जे पहाड़नि जहिड़ा सर्द, जन हिन जे वजूद में जाग आंदी हुई। मूंखे उहा ख़बर न हुई त मुंहिंजे अखियुनि में लुड़क भरिजी हिन जे पेरनि ते किरण वारा हुआ। छा मूंखे पंहिंजी अखियुनि ऐं लुड़कनि ते को ज़ाब्तो न रहियो? हिन मूंखे जंहिं हालत में संदसि पेरनि खे चुमंदो ऐं लुड़क ॻाड़ींदो ॾिठो, उहो मंज़रु हिन लाइ बिल्कुलु नओं हो। हिकु ॿारहाड़ीअ जी छोकिरी या हिन जहिड़ी ज़ाइफ़ा जे ज़हन में अहिड़ो मंज़रु त तसवर या ख़्वाब में बि अचण जहिड़ो न हो। हिननि लाइ इश्क़ ऐं मोहबत जो तसवर त ख़ालिस जिस्मानी हो, ऐं उन जिस्मानी तसवर जे ज़रिए ई रूहनि जो मेलाप ऐं ॻंढापो हिननि लाइ मुमकिन हो। उन खां सवाइ पेरनि खे छुहण या उन्हनि खे चुमण त हिननि जे तसवर में सिर्फ़ु ऐं महज़ औरत जे किरदार जो हिसो हो, न मर्द जो। महरूअ पंहिंजे ज़िंदगीअ में त महज़ महकूमियत जो ईज़ा ईंदड़ अहसासु पंहिंजे जिस्म में महसूसु कयो हो। हिकु तरफ़ हिन वटि नूरल जे मज़बूत ॿाहुनि जो तसवर हो ऐं ॿिए तरफ़ बाबे जे उबड़का ॾियारींदड़ गोॾ ऐं पंहिंजे जिस्म ते लॻल नेठ जे लकुड़ जे नीरनि पटनि जो अहसासु। उन्हनि ॿिनि सरहदुनि जे विच में त हिकु वॾो ख़ाल हो, ऐं उन ख़ाल खे भरण लाइ हूअ नूरल जी सिल ऐं पंहिंजे पुट जी गुमशुदगीअ जो सहारो ॻोल्हींदी रही हुई। मूंखे उहो ख़्यालु थियो त इंसानी किरदार जो ही नओं ऐं ओचितो रुख़ हिन जे ज़हन जे तारनि खे छिनी टोड़े न विझे। ऐं पाण संभाले साम्हूं आराम कुर्सीअ ते वेही रहियसि ऐं हुन जे जाॻण खां पोइ हुन जे अखियुनि ऐं मुंहं जो तासिरु ॾिसणु लॻुसि। उहा कोशिशि करे मूं ॾांहुं न निहारण जी कोशिशि करे रही हुई ऐं अखियूं हेठि करे पंहिंजे पेरनि ॾांहुं ॾिसी रही हुई। मूंखे हुन अंदाज़ मां पहिरियों भेरो अहसासु थियो त उहो केतिरी न कौरी, केतिरी न ट्राकोई भॼी भुरी पवण वारी हुई, ऐं उन घड़ीअ पहिरियों भेरो शऊरी तरह मुंहिंजी दिलि दिमाग़ मां हिन लाइ जिस्मानी ख़्वाहिश पर करे उॾामी वई, ऐं पोइ आउं पाण खे बिल्कुलु हल्को, बिल्कुलु पुरसुकून महसूसु करणु लॻुसि। मुंहिंजो प्यारु मुंहिंजो नींहुं मुंहिंजे अकुल जे दाम में फासी पियो। मूंखे तलब ई कान्हे, भलाई करे मूंखे ॻोठु मोकिलियो। मुंहिंजो छोरो कोन रधो आहे। जेको छोकिरो मूंखे ॾेखारियाऊं सो मुंहिंजो साजन कोन हो। रोज़ था चवनि त अॼु आणींदासूं, सुभाणे आणींदासूं। हिन जे आवाज़ में शिकायत खां वधीक मज़लूमियत हुई। मुंहिंजी दिलि सच ॻाल्हाइण जी ज़रूरत खां फाटण लॻी, पर दिलि ऐं ज़हन जे वेड़ में आउं पाण खे बेवस महसूसु करे रहियो हुउसि। मूं चयो, मुंहिंजी मर्ज़ी न हुई त अव्हां सां खुली ॻाल्हायां, पर मूंखां अव्हां जो ही ॾुखोयल कुमायल मुंहुं ॾिठो नथो थिए। मूं जॾहिं अव्हां खे पहिरें ॾींहुं ॾिठो तॾहिं मुंहिंजी दिलि खे अलाए जे छा थी वियो। मूं ईअं भायो त अॻे कंहिं जनम में असां ॿिन्हिनि गॾिजी रांदियूं कयूं हुयूं। हूअं त बाबे जूं सुरेतूं मूं कई ॾिठियूं, के 2 महीना रहियूं, के 4, के हवेलीअ जूं बानियूं बणिजी वयूं, के जेकी थोरियूं हिमत वारियूं हुयूं तन ॿार पैदा करे विधा ऐं बाबे खे न जुदा जायूं ठहिराए ॾिनियूं। दिलि मन हणंदे सच ऐं कूड़ जी चांठ खे लवाईंदे मूं हिन ॾांहुं निहारण बिना वरी चयो, पर जॾहिं मूं अव्हां खे ॾिठो तॾहिं मुंहिंजी दिलि गाउन माउन थियण लॻी। महिरू ऐं बानी बणिजे, गोली थी गुज़ारे। सा ॻाल्हि दिलि खे ॾांहुं ई न थे आई। पोइ मूंखे अम्मा सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। सोचियमि त बाबे जेकी कयो आहे उन जो को एवज़ो त आउं अव्हां खे ॾेई नथो सघां, फ़क़ति एतिरो करे सघुसि थे
जो अव्हांखे उन ओड़ाह मां कढी अचां। आउं हुनजे तासुर खे ॾिसंदो रहियुसि। ॾुख, ॻणती, भउ ऐं अचरज जा जुदा जुदा तह पाण में गॾिजी मिसिजी हिकु नओं तह मज़लूमियत जो तह बणिजी विया हुआ। मूं थोरो रखी चयो, उन लाइ पहिरीं त मूं नूरल खे इस्पताल पहुचायो। डॉक्टर चवनि था त चढ़ी पवंदो, पर उन में 8-12 महीना लॻंदा। मूं छोकिरे जी ॻोल्हा लाइ जित किथे माण्हू डोड़ाया, पर किथां बि को पतो कोन पियो। पोइ मूं अव्हांखे हवेलीअ मां कढण लाइ उहा खेॾ ॾिठी। बाबा ऐं ॿियनि जो ध्यानु साइण ऐं मिठूअ जे विहांउ ॾांहुं छिकाए गुलां जे ज़रिए मूं अव्हांखे हिते पहुचायो। मोटर में जेको पुलिस जो ऑफिसर हो सो पुलिस जो माण्हू कोन्हे, मुंहिंजो मुंशी आहे। हिन रुगो पुलिस जा कपिड़ा पाए उहो खेल खेॾियो आहे। मूं उहो समूरो नाटक उन ॾींहुं बाबे सां झगड़े खां पोइ ॾिठो हो। अव्हांखे जेका मार पई मूं ईअं सम्झो त मूंखे पई, छाकाणि त न आउं अव्हांजे कमरे में अचां हा न उहो दंगो थिए हा। मूं इत्मीनान सां सिगरेट दुखाईंदे चयो, मुंहिंजो मतिलबु बिल्कुलु साफ़ आहे त मूं अव्हांखे उन ओड़ाह मां कढणु थे चाहियो। आउं वॾेरे जो पुटु ज़रूरु आहियां ऐं कंहिंखे कंहिं वॾेरे जे घर में पैदा थियण खां रोके बि नथो सघिजे, पर आउं पाण वॾेरो न आहियां। न मूंखे सुरेतुनि जो शौक़ु आहे, न पराए माल हज़म करण जो। सो जेकॾहिं उन तरफ़ खां को अव्हांखे भउ आहे त उहो दिलि मां कढी छॾियो। अलाए जे छो आउं पाण बि अञा ताईं पंहिंजे पाण खे सम्झी न सघियो आहियां, ऐं अवीं त शायदि कॾहिं बि सम्झी कोन सघंदियूं त छो आउं अव्हांखे हवेलीअ तां खणाए आयो आहियां, ऐं छो आउं अव्हांखे हिकु नओं जीवन ॾियणु घुरां थो। शायदि अॻिते हली का ॻाल्हि सम्झ में अची वञे। सच त उत साह मुंहिंजे आवाज़ में बेपरवाही पैदा करे विधी ऐं मूं थोरो ॾाढियां चयो, उहो नओं जीवन कुझु इन क़िस्म जो हूंदो त अवीं हिन घर में मालिकाणे जी हैसियत सां रहो। जेके नौकर चाकर मुंहिंजा आहिनि से अव्हां जी बि ख़िदमत चाकरी कंदा। मुंहिंजो ख़्यालु हो त अव्हांखे हिकु मास्तरियाणी रखी ॾियां जा अव्हांखे पढ़ाए एसी ताईं पढ़ाए जेसीं अव्हां पंहिंजी ज़िंदगी मुतालिक़ पाण सोचण जहिड़ियूं थियो। बदिले में मूंखे कुझु न घुरिजे, मतां को अव्हांखे दिलि में ख़्यालु थिए अवीं जेकॾहिं घुरंदियूं त आउं हिन बंगले खे छॾे ॿिए बंगले में वञी रहंदुसि। सिगरेट छिकण बिना सॼो सड़ी मुंहिंजे आङुर खे साड़णु लॻो। मूं उन मंझां ई ॿियो सिगरेट दुखायो, हिन जे मुंहं जो तजियो कयो ऐं उन तजिए मूंखे अॻिते चवण लाइ हिमथायो। पर जेकॾहिं अव्हांखे उहा ॻाल्हि पसंदि न अचे त पोइ अवीं जीअं चओ तीअं करियां। अव्हांखे वापसि ॻोठ पहुचाइण लाइ तयारु आहियां। पर हिकु त सॼी हवेलीअ में ऐं हाणे शायदि ॻोठ में बि ॻाल्हि पखिड़िजी वई आहे त महिरू नूरल सां भॼी निकिती आहे। बाबा खे आउं पाण अव्हांजे घर वठी वियो हुउसि। ॻोठ में नूरल जे वञण जी चाचे खैरे खां सवाइ कंहिंखे सुध कान्हे। सो बाबे बि सम्झो त तव्हीं ॿई गॾु निकिता आहियो ऐं हू दुनाली खयों वेठो आहे। अव्हांखे ॾिठईं या नूरल खे, दुनालीअ जा ॿई कारतूस अव्हांजे मग़ज़ में हूंदे वेरम कोन कंदो, अव्हांजे मग़ज़ में हणंदे वेरम कोन कंदो। सच त उहो हो त मूं हुनखे ड्रेजाइण न घुरंदे बि डपु हिन ॾांहुं सच जी सूरत में वारण जो जतन पिए कयो। पर जेकॾहिं बंदूक न बि हणे तॾहिं बि चङी चोखी मार खां पोइ अव्हांजी हालति गोलियुनि ॿानियुनि खां घटि कान थींदी। गुलां बि त बाबे जी सुरेत थी घर में आई हुई, हाणे गोल पो कंदे अची अछा पिया अथसि। मूं कुझु तरसी वरी चयो, बाक़ी रहिया अव्हांजा माइट तन जी घणी ख़बर कान अथमि। जेके ॻाल्हियूं ॿुधियूं अथमि तन मां सम्झां थो त वॾेरे ॻोल्हण वारनि अञा खेनि कोन बख़्शियो आहे। उते पहुतियूं त वॾेरो हुकुमा हुकुमी अव्हांखे खणाए वेंदो। हिकिड़े वॾेरे जी हवेलीअ खां ॿिए वॾेरे जी हवेलीअ में वञण खे पसंदि करियो त या बिस्मिल्ला, हाणे मर्ज़ीअ जो मालिक आहियो, जेको फ़ैसिलो करियो अव्हां उन मुताबिक़ क़दम खणण लाइ तयारु आहियां। जेको फ़ैसिलो करियो उन मुताबिक़ क़दम खणण लाइ तयारु आहियां। उहो चुपचाप ज़मीन खे तकींदी रही। संदसि मुंहं ते अञा बि कंहिं उॼाती शक ऐं मज़लूमियत जो गॾियल अहसासु तारी हो। उन शक ते वार करण बि मूं मुनासिबु सम्झो। हिते रहण मां अव्हांखे हिकिड़ो फ़ाइदो ॿियो बि थी सघे थो। जॾहिं अवीं ख़ुदि पढ़ी लिखी पाण सोचे सघंदियूं त घटि में घटि हिन शहर में पंहिंजे सिर बि छोकिरे खे ॻोल्हण जो जतन करे सघंदियूं। जेकॾहिं हिते हूंदो त ओस लभी पवंदो। उहो तीर निशाने ते पूरो वञी खुतो ऐं हिन पहिरियों भेरो मूं ॾांहुं सिधो संहुं निहारण जी हिमत कई।
संदसि मुंहं ते मूंझारो ऐं संदसि अखियुनि में लुड़क हुआ, पर उन्हनि लुड़कनि में डप जो अंसर न हो। उन्हनि लुड़कनि जी गहराईअ में निहारींदे मूंखे हल्की ख़ुशी थियणु लॻी। जेकॾहिं हिन हसीन वजूद खे आउं का ख़ुशी ॾेई सघां त मुंहिंजी ज़िंदगी केतिरी न कामयाबु ऐं कामरान थी पवंदी। जेकॾहिं हिन जी ख़ुशीअ लाइ मूंखे पंहिंजी ख़ुशी ऐं ख़्वाहिश अर्पण करणी पई त बि सौदो एतिरो महांगो न हो। पंहिंजे ख़्यालनि जी उन ऊचाई ऐं बुलंदीअ में हाणे मूंखे को शक न हो, ऐं हाणे मुंहिंजी शख़्सियत में का वंड विरासत बि कान हुई। ऐं हिकु ई होसि, सॼो ई सॼो, अण वंडियल अण भॻल। हिन हॿकंदे चयो, आउं त मुंझी पई आहियां, मुंहिंजे भाॻ में अलाए जे छा आहे, हिन हयातीअ मुंहिंजी साञा खसे वरिती आहे। ईअं चई हिन डिघो साहु खयो। मूं सोचियो उहो जुमिलो केतिरो न हमागीर, केतिरो न आलमगीर आहे। हिन हयातीअ मुंहिंजी साञा खसे वरिती आहे। पोइ हुन थोरो होरिया हॿकंदे चयो, अव्हांखे जीअं मुनासिबु सुॼे तीअं करियो। मूं ईअं सम्झो त ख़ुशीअ जी इंतिहा खां वरी मुंहिंजे शख़्सियत जो को पहलू मूंखां जुदा थियण ते हो, पर मुंहिंजो अंदाज़ो ग़लति हो। आउं बजाए हिन ॾांहुं वधण जे कमरे खां ॿाहिरि निकिरी आयुसि ऐं नौकिरियाणीअ खे सॾे खेसि ताज़ी मानी ठाहे खेसि हाणे ॾियण लाइ चयुमि। आउं घर खां ॿाहिरि निकिरी समुंड जे किनारे ॾांहुं वधणु लॻुसि। शरीर लहरूं मुंहिंजा ख़्याल पुसाए वियूं। दूर समुंड जे उफ़क़ ते हिकु जहाज़ जे मोड़ जी अंधी नज़र अची रही हुई, ॼण त उहा मुंहिंजी नई ज़िंदगीअ जी हिकु रोशन चांदीअ जी लीक हुई। ऐं मूंखे अंग्रेज़ीअ जो उहो पहाको यादि अची वियो त हर ककर खे पंहिंजी पंहिंजी रोशन चांदीअ जी लहर आहे। मिसिस सकीना थोरनि ई महीननि में अहिड़ो इनकलाब आंदो जो आउं हैरान थी वियुसि। महरू अंदरि का अहिड़ी ज़हीन औरत सुतल हुई जा जॾहिं जागी त उस्ताद खे शह ॾियणु लॻी। मिसिस सकीना हिन खे न रुॻो पढ़ाइणु लॻी हुई, पर नई ज़िंदगीअ जे हर शोबे में हिन जी तालीम खे हिन ॼण त पंहिंजो मक़सदु ऐं नस्बुल ऐन करे सम्झो। उन दौरान मूं वरी महरूअ जे कमरे में क़दम न रखियो ऐं कोशिशि करे हिन जे अॻियां अचण खां लहराईंदो रहियुसि। ऐं पाण ई अहिड़ी मुलाक़ात खां हिकु क़िस्म जो हिजाब महसूसु करणु लॻो हुउसि। मूं में उहो बिल्कुलु नओं जज़्बो हो ऐं उन जज़्बे मां हिकु अजीब लुत्फ़ ऐं कैफ़ जो अहसासु थींदो हो। उन जे बावजूदि मुंहिंजे दिलि जी हिकु कुंड में उन सरापा खे भरपूर निगाहनि सां ॾिसण लाइ आरज़ू पाणीअ खां ॿाहिरि निकितल मच्छीअ वांगुरु फथकंदी रहंदी हुई। हिकिड़े ॾींहुं हिकु अहिड़ो अजीब मंज़रु ॾिठुमि जंहिं घड़ी खण लाइ मुंहिंजा ओसान ख़ता करे छॾिया। मुंहिंजो कमिरो महरूअ जे कमरे जे बिल्कुलु मथां हो। शाम जे वक़्तु आउं पंहिंजे कमरे जी गैलरीअ में वेही किताबु पढ़ी रहियो हुउसि। मुंहिंजे कमरे जे गैलरीअ मां हेठि लान ऐं ऐवान जो हिकु हिसो ऐं पोर्च चङीअ तरह ॾिसण में थिए आयो। मूं ॾिठो त मिसिस सकीना हिकु ॿी औरत अछे बॉर्डर जी कारी साड़ीअ में ऐवान मां निकिरी पोर्च ॾांहुं वधणु लॻी। शोफर कार जो दरवाज़ो खोले बादब बीही रहियो। मिसिस सकीना खां पोइ उहा औरत जॾहिं मुड़ी कार में चढ़ण लाइ झुकी त मुंहिंजी दिलि घड़ीअ लाइ बीही रही, ऐं जॾहिं वरी धक धक करणु लॻी त मुंहिंजा ॿई हथ पघर में शम थी विया। मुंहिंजी निराड़ ते ॼण त कंहिं बर्फ़ जे पाणीअ जी पटी रखी छॾी हुई, पर उन जे बावजूदि मूं पंहिंजे गलनि खे सख़्तु झोले वांगुरु तपंदो साहु खणंदो महसूसु कयो। उहा औरत मुंहिंजी महरू हुई। मुंहिंजी महरू, इहो तसवुरु पहिरियों भेरो मुंहिंजे ज़हन में आयो, ऐं उन सां गॾु हिकु ॿियो ख़्यालु मुंहिंजे ज़हन में आयो, छा एतिरी हसीन औरत जो हिन शहर जी झंग, हिन समाज जे खूनखार ॿेले में दाख़िल थियण जोखम खां ख़ाली आहे। जॾहिं कार पोर्च मां निकिरी ॿाहिरि हली वई तॾहिं मूं पंहिंजो जाइज़ो वरितो। हथनि जे पघर जे करे किताब जे जन सिफ़नि में मुंहिंजी आङुर हुई, उहे ॿई पासा पघिरजी आलीअ आङुर ठाहे चुका हुआ। रुमाल कढी हथ साफ़ु कयुमि, पर मुंहिंजे हथ में हिकु हल्की लर्ज़िश हुई, हिकु तड़फ, हिकु उञ, हिकु तौंस, हिन खे छुहण जी, हिन खे पंहिंजे साम्हूं विहारण जी, हिन खे गुलदान में सजाइण जी। मुंहिंजी दिलि हिकु उमेद, हिकु दिलासे सां मांदी थियणु लॻी। वार्डरोब में पंहिंजी बहितरीनु सूट जी ॻोल्हा में केतिरो वक़्तु ज़ाया कयुमि, उनजो अंदाज़ो ई न लॻाए सघियुसि। हिकु अजीब बेसब्री मुंहिंजे वजूद में अची वई हुई। सूट पसंदि कयुमि त टाइ न ॻोल्ही थिए। आउं पाण खे सींगारे हेठि लही आयुसि। हिकिड़ो कार्नेशन गुल पटे कॉलर में हयुमि। गुल पटण वक़्तु ख़ामख़ा ज़हन में भेंट करण जो जज़्बो जाॻियो।
मूंखे सिर्फ़ु पंहिंजे हथनि ते कावड़ हुई, उहे अञा ताईं पघिरजण खां आजा न थिया हुआ। जॾहिं कार वापसि पोर्च में दाख़िल थी त बि मुंहिंजी हालति ग़ैर हुई, ऐं जॾहिं सकीना हिन खे बांह खां वठी मूं ॾांहुं वधणु लॻी त मुंहिंजी दिलि ॼणो त अजीब मातम जी हालति में हुई। हिन खे पाण ॾांहुं ईंदो ॾिसी मूंखे शाह जी सिट भूई पिणु बिस्मिल्लाह चई राह चुमे थी रिंद यादि अची वई। मिसिस सकीना खे मुंहिंजी बेक़रारीअ जो सही अंदाज़ो थी चुको हो, ऐं हुन महरूअ खे मुंहिंजे भर में बीहारींदे पाण 2 क़दम हटी चयाईं, हाउ चार्मिंग, हाउ फैसिनेटिंग। मूं अखियुनि में हिन जो शुक्रियो अदा कयो ऐं पाण ते ज़ब्त कंदे खिली चयुमि, मिसिस सकीना कीअं आहे तुंहिंजी शागिर्दियाणी? हया ऐं लॼ खां महरूअ जो मुंहुं ॻाढ़ो थी वियो ऐं पंहिंजी अखियुनि खे लिकाइण लाइ उहो हिकु कुर्सीअ ते वेही रही। नौकर असांखे बीठल ॾिसी कुर्सियूं खणी आयो। मिसिस सकीना हिकु मानी ख़ेज़ मुर्क सां चयो, अवी खणी इम्तिहान वठोसि। जेकॾहिं कंहिं बि ॻाल्हि में फ़ेल थिए त मूंखे पंहिंजी फ़ी न ॾिजो। आउं त ख़ुदा खां दुआ थी घुरां त मूंखे पंहिंजी फ़ी न मिले, पर हीअ अहिड़ी शैतान आहे जो अहिड़ो मौक़ियो मूंखे ॾींदी ई कान। ऐं पोइ हुन जो हथु पंहिंजे हथ में आणींदे खिली चयाईं, मूंखे हाणे इजाज़त? महरूअ घबराइजी चयो, काल्हो को सबक़ु लिखी रखियो अथमि, सो त ॾिसो। मिठी हाणे वरी सुभाणे, ख़ुदा हाफ़िज़। ऐं तकड़ी कार ॾांहुं वधी वेई। आउं चुपचाप हिन खे ॾिसंदो रहियुसि। चौधारी बहार हो ऐं मुंहिंजे बाग़ में हर रंग जा गुल शोलनि वांगुरु पिए ॿरिया। मूंखे ईअं महसूस थी रहियो हो ॼण त उहे समूरा गुल महरूअ जे शख़्सियत जो ई हिकु हिसो हुआ, या हिन जी शख़्सियत जो उहो बि हिकु पहलू हो। कारी साड़ी हिन जे ॻिचीअ सां तज़ाद जे करे ॼण त वधीक कारी थी पई हुई, या हिन जो मुंहुं उन तज़ाद जे करे ककरनि में चंड जियां बहकी रहियो हो। मूं महसूस कयो त हूअ पाण हरगिज़ न ॻाल्हाईंदी, उन करे मूं ई दिलि ॿधी चयो, भायां थो तव्हां अञा मूंखे माफ़ न कयो आहे, ऐं साॻीअ तरह मूंखां नफ़रत तव्हांजे दिलि में क़ाइमु आहे। हीउ छा पिया चओ? ख़ुदा जे वास्ते अहिड़ियूं ॻाल्हियूं न करियो। हिन जो आवाज़ु ॿुधी मुंहिंजे दिलि जी ॼण त ड्रेग वेकर वधी वेई। आउं सच थो चवां, हेतिरा महीना आहे थिया आहिनि अव्हांखे, पर कॾहिं बि ईअं कोन पुछव त जीअरो आहियां या मरी वियुसि। मरन अव्हां जा वेरी। हिन में ॻोठाणी सादगी ऐं उहो ई लहजो मोटी आयो। अवी किताबनि पढ़ण में एतिरो मसरूफ़ था रहो जो अव्हांखे डिस्टर्ब करण जी हिमत न थी। उहो डिस्टर्ब जो लफ़्ज़ न हो, पर हिन जी नई ॼाण जो हिकु निशान हो, ऐं उहो हिन बिना बेसाख्ता चयो हो। पर उहो लफ़्ज़ चई उहा ख़ुदि थोरो शर्माइजी वेई। भलाई करे अहिड़ो ख़्यालु बि ध्यान में न आणियो त को अव्हां जे अचण करे आउं डिस्टर्ब थींदुसि। आउं त पंहिंजा वॾा भाग सम्झंदुसि। पोइ मूं खेसि छेड़ण लाइ चयो, अञा बि जेकॾहिं ॻोठ लाइ दिलि मांदी थिएव त छॾे अचांव। उन छेड़ जो असरु बिल्कुलु उबतो थियो, जंहिंजी मूंखे उमेद न हुई। ग़म जी छाया हिन जे चहिरे ते छांइजी वेई। एतिरो जल्द थकिजी पिया मूंखे नए जीवन ॾियण मां? हिन ॼण त हिकु सुॾको भरींदे चयो। मुंहिंजे दिलि जी अलाए कहिड़ी हालति थी। मूं बेअख़्तियार संदसि हथ पंहिंजे हथनि में झलींदे चयो, मूं तव्हांखे छेड़ियो थे ऐं आउं अव्हांखे नओं जीवन ॾियण वारो केरु? अव्हांजो पुराणो तोड़े नओं जीवन अव्हांजो पंहिंजो आहे। उन ते सिर्फ़ु अव्हांजो पंहिंजो हक़ आहे। उन हक़ खे तकमील ते पहुचाइण लाइ मूंखे सिर घोड़ो पवे त बि हाज़िर आहे। हिन जे अखियुनि में मूं पहिरियों भेरो पंहिंजे लाइ प्यार न त बि हिकु नरमी, हिकु हल्को गुदाज़ ज़रूरु ॾिठो, ऐं उन मूंखे एतिरी ख़ुशी अता कई जो मूं नौकर खे सॾे चयो त मानीअ जे मेज़ ते 2 माण्हुनि जो इंतज़ामु कनि। मानीअ जे मेज़ ते असीं पहिरियों भेरो गॾु खाइण लाइ वेठा हुआसीं, ऐं हिकु नामालूम ख़ुशीअ सां गॾु। उहो मंज़र बि मूंखे हिन दुनिया जो महसूसु न थिए थियो। लॼ हया खां मानी खाइण खां बि हूअ हॿकंदी रही। मूं संदसि ध्यानु ॿिए तरफ़ करण लाइ खांसि संदसि तालीम मुतालिक़ सवाल करणु शुरू कया। संदसि किताबनि, संदसि कपिड़नि, संदसि ॿियनि ज़रूरतुनि मुतालिक़ ॻाल्हाइणु शुरू कयुमि। पहिरीं थोरो तकल्लुफ़ ऐं हिजाब सां, पर पोइ जॾहिं हिन जो ज़हन कुझु हिरणु लॻो तॾहिं उहो तकल्लुफ़ ऐं हिजाब जो पर्दो आहिस्ते आहिस्ते कमज़ोर थी छिॼणु लॻो, ऐं जॾहिं हूअ उतां उथी पंहिंजे कमरे ॾांहुं वञणु लॻी तॾहिं मूंखे ईअं महसूसु थियणु लॻो ॼण त मुंहिंजी ज़िंदगीअ जूं बहितरीनु घड़ियूं ख़तमु थी वियूं हुयूं। हिन जो वजूद हिकु हुगाह वांगुरु मुंहिंजे इर्द गिर्द मौजूदु हो। हिन जो
झझकियल लॼायल घबरायल आवाज़ मुंहिंजे कननि में थिए ॿुरियो। हिन जी हल्की बेध्यानी, मानी खाइण में हॿक, साड़ीअ जे पलांद खे बार बार संभालण, अहिड़ियूं केतिरियूं हरकतूं वरी वरी मुंहिंजे ज़हन जे परदनि ते सब्त थियण लॻियूं ऐं सभ खां वधीक मुंहिंजे हथनि में हिन जे हथ जो छुहाउ मौजूदु हो। उन छुहाउ खे विञाइण जो तसवर बि मुंहिंजे लाइ ईज़ाईंदड़ हो ऐं केतिरा भेरा बेअख़्तियार पंहिंजे हथनि खे चुमे थे वरितुमि त कॾहिं पंहिंजे गलनि ते मलण थे लॻुसि, उन आरज़ूअ सां त शायदि उहो छुहाउ चपनि ऐं गलनि में छांइजी वञे।